अस्सलाम वालेकुम दा सईद। वालेकुम सलाम सर। अदा सईद तव्हांजे अमर जी चीज़े जी रस्म अदा कई जी सर। सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल हुई जेका तव्हांजी वीडियो मां नथो सम्झां त को तव्हांखे उन वक़्तु ख़बर बि हूंदी त तव्हांजी कोई वीडियो रिकॉर्डिंग वग़ैरह थिए थी, पर हिन महिल ताईं काफ़ी सारा दोस्त कॉल वग़ैरह करे असां राब्ता पिया कनि त सर अदा सईद जो मसइलो छा थियो। असां हर वक़्तु उन भाउ जो साथ ॾींदासीं पर उनजो कोई मौक़ुफ़ न आयो आहे जंहिंजे करे असां तव्हां वटि अची पहुता आहियूं। छा चवणु चाहींदो? साईं वॾी महिरबानी उन्हनि दोस्तनि जी जेके असां सां दुख में शरीक थिया, जिन असांखे आथत ॾिनी। बाक़ी रही ॻाल्हि इहा त असां को वॾो मसइलो को वॾो बमण कोन ॿारण विया हुआसीं। असां पंहिंजो हक़ु वठणु विया हुआसीं। असांजी अमर जी तबियत सही न आहे, मां को नौकिरीअ वारो न आहियां, को मां वापारी न आहियां। इहे अस्पतालूं ग़रीबनि जे लाइ आहिनि। जेको ग़रीब आहे जंहिंखे सहूलियत खपे उहो अचे। मुंहिंजी अमर जो ब्लड प्रेशर थोरो वधियल हो। हितां जे डॉक्टर साहबनि चयो त हिनखे ब्लड प्रेशर बि वधियल आहे ऐं रत जी बि कमी आहे, पर जेकॾहिं हिन जो इलाजु कराइणो आहे तोखे रत चढ़ाइणी आहे त डॉक्टरनि जी मौजूदगीअ में। मूं सोचियो हितां जा डॉक्टर आहिनि, बहितरीनु डॉक्टर आहिनि, पर उन्हनि वटि मरीज़ हूंदा आहिनि, पंहिंजा उसूल आहिनि उन्हनि जा। हिकु मरीज़ छॾे ॿिए जे मथां वेही न रहंदा आहिनि। असांजो उहे बहितर खां बहितर ख़्यालु कंदा आहिनि पंहिंजे शहर जा डॉक्टर, पर सोचियो कि डॉक्टर मथां वेहे त असां वञूं था एमरजेंसी में लाड़काने। उते त डॉक्टर बुक डॉक्टरनि जा मौजूदु हूंदा आहिनि, कोई हिकिड़ो असांजी हेल्प कंदो, इनशाला असांजो मसइलो हल थी वेंदो। असां ख़ैर सां वरी शाम जो घर पंहिंजो मोटी ईंदासीं। पर उते असां वियासीं, हितां रिपोर्टूं बि कराए वियासीं। असांजा हिते शहर जा बहितरीनु डॉक्टर आहिनि रतोदर जा, उन्हनि असांखे रिपोर्ट लिखी ॾिनी। असां उहे रिपोर्टूं कराए हथ सां साणु खणी वियासीं। उहे असांजी रिपोर्ट बि रद्द कई उन्हनि। ॿियूं रिपोर्टूं करायूं, वरी ॿी रिपोर्टूं करायूं, ॿियूं टेस्टियूं करायूं, ॿियूं रिपोर्टूं करायूं। ईअं असांजा 4-5 कलाक वेट थी विया। मुंहिंजी अमर जो ब्लड प्रेशर हाई रहियो, अञा ब्लड प्रेशर वधी वियो। पोइ छा तकलीफ़ थी, अटैक थियो या रत जी कमज़ोरी या दिमाग़ी रग टुटी कमी जे हिसाब सां या दिमाग़ जी रग टुटी पई, असांखे डॉक्टरनि इहो बि न ॿुधायो। ऐं असांजो जेको मैयत हो उहो बि जेको आहे सो असांखे कंहिं एम्बुलेंस वारे सेट करे ॾिनो त बाबा हीअं खणी वञो तव्हां। बाक़ी हिते डॉक्टर असां रड़ियूं कंदा रहियासीं, कोई डॉक्टर असांजे सीरियस हालत में बि असां ॾे कोन आयो। चलो ठीकु आहे। ऐं वरी असांजो कोई इहो मक़सदु न हुयो त असां कंहिंजे लाइ बंबण ॿारियूं, कंहिंजे लाइ बदनामी कयूं, का खुआरी कयूं। मां यको उन्हनि जे एतमाद में हुयुमि। मां यको सोचां पियो त हीअ बहितरीनु माण्हू आहिनि, बहितरीनु डॉक्टर आहिनि ऐं मूंखे इहो रस्तो था ॾियनि त हिन रस्ते सां तुंहिंजी अमर जो बहितरु इलाजु थींदो। तेसीं ताईं काई ट्रीटमेंट न थींदी। हीअ रिपोर्ट खणी आ, हीअ रिपोर्ट खणी आ, हीअ रिपोर्ट खणी आ। मां हीअ रिपोर्टां ॻोल्हींदो रहियुसि, इहो मां घुमंदो रहियुसि। 4 कलाक मुंहिंजा गुज़री विया। 4 कलाकनि में कंहिं मुंहिंजी अमर जो ब्लड प्रेशर बि चेक न कयो। त हुनखे चेक त कयूं, हीअ रिपोर्ट खणी बि आयो आहे। पोइ 2-3 पॉइंटूं घटि या वधि रिपोर्ट त इहा ई खणी आयो आहे, रिपोर्ट हूंदी, पर कंहिं बि चेक न कयो। जॾहिं मुंहिंजी अमर खे मुंहिंजे भाउ वॾे उथारे करे हुनखे 2 बिस्किट खाराया, उहो बिस्किट बि खाधा। हुन असां सां ॻाल्हाए बि पई, को बेहोश बि एॾी न हुई। ऐं हितां जा डॉक्टर बि ॾिसी विया, का एॾी वॾी एमरजेंसी बि न, पर ज़रूरत इहा हुई त कोई डॉक्टर हूंदो जेको असांखे ॾिसंदो, रत जी थैली बि चाढ़ींदो। हुते बिस्किट खाधा, पर असांखे अमर चयो त बाबा वञो तव्हां बि मानी खाओ, वञी तव्हांखे दोस्त इलाजु थो करे, तव्हां मानी खाओ। जीअं असां मानी खाइण वञी वेठासीं, तीअं हिते असांजे लाइ एमरजेंसी थी वई। अमर जी तबियत बदिलजंदी रही ऐं असां रड़ियूं कंदा रहियासीं, कोई आहे एमरजेंसी में डॉक्टर, कोई आहे, असांखे एमरजेंसी थी वई आहे, एमरजेंसी थी वई आहे। कोई डॉक्टर असांजे अचण लाइ तयारु न हो। पर पोइ कोई बि आयो, उन टाइम आयो जंहिं टाइम असांजी उमिरि एक्सपायर थी चुकी, उन वक़्तु असां ॾे आयो। पोइ मुंहिंजो इहो वण न आहे त मां कंहिंखे गारियूं ॾींदो आहियां या मां कंहिंसां विढ़ंदो आहियां। मूं रतेदरे शहर जो आहियां, नंढो थी मां वॾो थियो आहियां। मां हर माण्हूअ खे ॿाहूं ॿधंदो आहियां, हर माण्हूअ जो एतिराम कंदो आहियां, हर कंहिंजी इज़त कंदो आहियां ऐं मूंखे पंहिंजे शहर जो हर माण्हू इज़त ॾींदो आहे। कंहिंसां बि मुंहिंजो झेड़ो फ़साद लुड़ कोन्हे। ऐं पोइ जॾहिं मां पंहिंजी अमर खे अखियुनि जे अॻियो ईअं माना मरंदे ॾिठुमि न, ख़ुशि चङे भले माण्हू खे मरंदे ॾिठुमि, पोइ मूंखे महसूसु थियो त हे मूंखे हेॾे पिया फेरनि, हेॾे पिया फेरनि, हेॾे पिया फेरनि। शायदि हिननि जो मक़सदु ई इहो अलाए छा। पोइ मां कुझु गारियूं कढियूं, जा लुड़ कयमि, छा बि कयमि, उन शइ जी मूंखे ख़बर न आहे त मां छा कयो आहे। मां पंहिंजे वस खां ॿाहिरि हुयुसि। पर हिन वक़्तु बि मां पंहिंजी उहा रिकॉर्डिंग ॾिसां थो त मूंखे महसूसु थियो त छा तूं ईअं ॻाल्हाईंदो आहे, छा तूं त ईअं न ॻाल्हाईंदो आहे, गारियूं छो कढियूं थी। मां उहे गारियूं बि कढियूं, लफ़्ज़ बि चया, कंहिं बि ॻाल्हि खां मां मुकरां नथो। मूंखे सहूलियत न मिली, छो जो मूंखे नौकिरी कोन्हे, मां वॾो वापारी कोन आहियां, को मां पाण मज़दूर आहियां। मज़दूरी करे पंहिंजो घरु हलाईंदो आहियां, त मुंहिंजो हक़ु पियो बणिजे
त पहिरियों त मां पंहिंजो हक़ु वठां। मुंहिंजो हक़ु इहो आहे त सरकारी अस्पताल में वञा, सरकारी इदारे में वञा। ब्लड प्रेशर जो मसइलो आहे, ब्लड चाढ़ाइण जो मसइलो आहे, उहा ब्लड बि असांखे आहे। ब्लड प्रेशर जी दवा कंदा, असां थोरो ब्लड प्रेशर लेवल में थी वेंदो, रत जी थैली चढ़ाए वरी असां मोटी ईंदासीं। असल में हक़ीक़त सॉरी इंटर तव्हांखे माउ जो रिश्तो बिल्कुलु सही के तो बर्दाश्त करे सघे। मां नथो सम्झां उन वक़्त ते जेका तव्हांजी त शायदि महिला हुजे आहे उनजी साॻी कैफ़ियत हुजे आहे, पर अदा सही त तव्हां त ॾिसंदा रहंदा आहियो। केतिरा दफ़ा प्रोग्राम कयासीं, इहे दवाउनि जा थिया, छा थियो, नतीजो छा निकितो, कोई न। उन खां बाद एम्बुलेंस जे लाइ हिकिड़ी अमर पाए बचे लाइ तड़पंदी रही, 1000 रुपये नोट किरायो कोन हुयो, उहो बि अचिणो पो थी हिते रतनदे अस्पताल जी। ओड़ा सभु अस्पतालूं इहे सरकारी अस्पतालनि जी ॻाल्हि। ख़ैर अचूं था, उन खां बाद कोई तव्हां वटि लंघी आयो, कोई हक़ीक़तूं बयानु असां वटि जेके लंघी आया उहे असां ॾे सदाईं ईंदा आहिनि। असां सदाईं उन्हनि ॾे वेंदा आहियूं। असां हिक ॿिनि जी मेल जोल हूंदी आहे। जीअं असां ॾे सैयद अलम पाक वारा आया ऐं उन्हनि ॾे असां वेंदा आहियूं, उहे असां ॾे ईंदा आहिनि, असांजा महिरबान आहिनि। जीअं असांजे शहर जा सर अली नवाज़ ख़ान जलबाणी असांजे शहर जो आहे, वॾो आहे। साईं महबूब शाह, साईं दीदार हुसैन शाह जो पुटु जा, साईं शाहिद हुसैन शाह जा, साईं मेहर शाह जा, साईं आबिद हुसैन शाह, इहे असांजा हिक ॿिए जो मेल जोल हूंदो आहे। असांजे शहर जा वॾा आहिनि, दुख सुख जा साथी आहिनि। बाक़ी इंतिज़ामिया जे तरफ़ां कोई बि न आयो आहे। अस्पताल अमले जे तरफ़ां सोरी करण जा, ॾुख में शरीक थियण कोई न आयो आहे। बाक़ी जेके बि असां सां ॾुख में शरीक थी आया, असां ते हथ त रखियऊं, असांखे दिलिजाए ॾिनऊं, उन्हनि जो शुक्रियो अदा कयूं था। अलाह साईं कंदो त कंहिंखे बि कोई ॾुख न ईंदो। बाक़ी हाणे असां जो कंहिं ते केस कयूं, मां बि मज़दूर, मुंहिंजा भाइर बि मज़दूर, असां में जंगी माण्हू कोई बि कोन्हे जो असां वॾो बंबण मचायूं, असां जंगियूं कयूं, कंहिंखे बि जंगियूं न कंदा आहियूं। असां दुआ ई कंदा आहियूं। फ़क़ीर आहियूं, पिनण वारा, पैसा पिनण वारा फ़क़ीर न आहियूं। असां दुआ ॾियण वारा, दुआ वठण वारा फ़क़ीर आहियूं। ऐं असां पंहिंजो हक़ु सम्झी हुते वियासीं त असांखे पंहिंजो हक़ु मिलंदो, छो जो असां मज़दूर आहियूं। असांखे तो हक़ु पुॼे त हिन जॻह ते असां वञूं, असां पंहिंजे लाइ कुझु वठी अचूं। इहे अस्पतालूं असांजे लाइ आहिनि। पर हुते असांजे मरीज़ जो ब्लड प्रेशर बि पूरो कंहिं चेक न कयो आहे। कंहिं चेक कयो आहे त उहो पाण बि चई सघे थो असां चेक कयो आहे। कंहिं बि ब्लड प्रेशर चेक न कयो आहे, छड़ो असांखे आसरा ॾींदा रहिया। असां मुतमिन थींदा रहियासीं त सर सही था चओ, सही था चओ, इहो सही आहे। पर तॾहिं ख़बर पई जॾहिं टाइम पीरियड वधी वियो, मुंहिंजी अमड़ जी तबियत वधि खां वधि ख़राबु थी वई, रड़ियूं कंदा रहियासीं। को डॉक्टर अचण जे लाइ तयारु न हो, ॾिसण जे लाइ तयारु न हुयो। पोइ जेको बि बयानु कयोसीं, जेको बि रड़ियूं कयूंसीं, को मीडिया असां कोन घुराईसीं, पंहिंजो कैमरा वारो न बीहारियोसीं। असां इहो पंहिंजो एॾो मसइलो ॾिसी वियो, उन ते असां जेको बि रड़ियूं कयूंसीं इहे तव्हांजे साम्हूं हुयूं। ऐं आईंदा बि असां कंहिं ते को केस करणु कोन निकिता आहियूं, कंहिंसां वेहण कोन निकिता आहियूं। असां अॻ में बि अलाह ते रखियो आहे, हींअर बि असांजी अलाह खे इल्तिजा आहे। ऐं उन में बहितर खां बहितर उमेद आहे, उहो सभ जे लाइ बहितर करण वारो आहे। ऐं असां कंहिंखे न पिटियूं था, न कंहिंखे गारियूं था ॾियूं। असां पंहिंजो फ़ैसिलो अलाह ते रखियो आहे, छो जो असांखे ताक़त ॿी काई बि कान्हे का। असांजी ताक़त अलाह आहे, अलाह जो रसूल आहे, इमाम हुसैन आहे। असां अवल बि उते बि इल्तिजा उन्हनि खे कईसीं। उन्हनि असांजे इन वीडियो खे, इन बयान खे एॾो हाईलाइट वायरेट कयो आहे, हर कंहिंजे ज़हननि ताईं, हर कंहिंजे कननि ताईं इहे ॻाल्हियूं पुगियूं आहिनि। असां शेयर न कयो आहे। असांजो तव्हां ॾिसो अकाउंट जे असां शेयर बि कयो आहे, असां कंहिंसां को मसइलो बि कयो आहे, कुझु बि न कयो आहे। अॼु ख़ैर असां तॾो खयो आहे। दोस्त पुछनि पिया छा कंदे, छा करिणो आहे, छा कंदे, छा करिणो आहे। मां उन्हनि दोस्तनि खे ॿुधायां थो, बाबा मूंखे ताक़त कुझु बि न आहे। जेका बि ताक़त आहे असांखे अलाह ऐं अलाह जे रसूल जी आहे। उन्हनि जो हुकुम आहे त तव्हां दुश्मन खे बि माफ़ु कयो। ऐं असांजी कंहिंसां दुश्मनी बि कोन्हे का, जेका दुश्मनी हलायूं कंहिंसां। असां राय ख़ुदा पंहिंजे अलाह ते ई रखियो आहे ऐं आईंदा बि चङाईअ जी उमेद पंहिंजे अलाह मां था रखूं। बाक़ी तव्हां ॾिठो ऐं ॿुधो त मूंसां छा गुज़रियो। आईंदा तव्हां वञो दोस्तो त पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे मरीज़नि जो, पंहिंजे अमड़ियुनि जो, पंहिंजे भेनरुनि जो, पंहिंजे बाबे जो, पंहिंजे बचनि जो ख़्यालु रखंदा कयो। ईअं न त तव्हां बि मूं वांगुरु बेवकूफ़ थी वञो, कोई तव्हांखे जीअं चवंदो रहे तव्हां कंदा रहंदो, नेठि तव्हांजा ईअं नुक़सान थी वेंदा। ख़ुदा रा मूं एतिजाज कयो, उहो उन वक़्तु एतिजाज कयो। बाक़ी एतिजाज अलाह जे दरबार में आहे मुंहिंजो, ऐं उहो मुंहिंजो बहितर खां बहितर फ़ैसिलो कंदो। बाक़ी पंहिंजे लाइ एतिजाज कयो, पंहिंजे बचनि जे लाइ कयो। मां जंहिं अमर जे लाइ रड़ियूं पियो कयां, मां उहा अमर दफ़नाए छॾी। अॼु ख़ैर जी दुआ घुरी थी से, असां तॾो बि खणी छॾियोसीं। बाक़ी जिन दोस्तनि एतिजाज, रतेदरे वारनि दोस्तनि बि एतिजाज रखियो, उन्हनि जो मां शुक्रगुज़ार आहियां।
ऐं अलाह कंदो अहिड़ा शऊर वारा माण्हू पैदा थींदा, पंहिंजा हक़ पंहिंजे लाइ वठंदा। बाक़ी असां लीला करण हर ॻाल्हि तां हथु खयोंसीं। असां कंहिंसां जंग था कयूं, न झेड़ा था कयूं। असांजे कई न्यापा आया, कई दोस्त असांजा मददगार आया। तव्हां जीअं चओ तव्हां ग़रीब पाण खे न सम्झो, असां तव्हांजे लाइ सभु कुझु करण लाइ तयारु आहियूं। पर असां उन्हनि खे इहो ई चयोसीं, बाबा असांखे में बि अलाह ते रखियोसीं, हींअर बि अलाह ते रखियोसीं। ऐं सभिनी खे वरी बि चऊं था त बाबा पंहिंजनि मरीज़नि जो ख़्यालु रखो। किथे बि डॉक्टरनि ॾे वञो, किथे बि अस्पतालुनि ॾे वञो त पंहिंजनि मरीज़नि जो ख़्यालु रखो। यार पाण असां थोरो बेवकूफ़ थी विया हुआसीं, बेवकूफ़ी में अची वियासीं, असां वॾो नुक़सानु करायो आहे। पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। ख़ुदा रा। सलाम वालेकुम। यार